रहीम। वलक़द अरसलना मूसा बिआयातिना अन अखरिज कौमक मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाहि इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम फ़सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। दोस्तान मोहतरम, अज तव्हां ऐं असां पंहिंजे मुर्शिद करीम कमर वारे घोट जी दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ ते उन जे बचड़न जी मौजूदगी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जी महफ़िल में शरीक आहियूं। ॻाल्हाइण जे लाइ त दिल घणो चवे पई, छो त काफ़ी ॾिहाड़नि खां वठी काफ़ी महीननि खां वठी सोशल मीडिया ते कुछ शयूं गश्त कनि पियूं, जंहिंजे लाइ पंहिंजो इरादो इहो बि हुयो, हालांकि रबीउल अव्वल शरीफ महीने जे हर जलसे में, छो त अव्वल त जलसा इन बरसात जे करे हुया न, हर जलसे जे अंदरि असां कोशिश कई आहे त पंहिंजे दीन जो, पंहिंजे इस्लाम जो, छो त जेके कुछ हमला थियनि था पोइ ज़ाहिर में को अल्लाह जो वली आॾो हूंदो आहे, किथे को आलिम सगोरो आॾो हूंदो आहे, पर दर पर्दा उहे हमला अल्लाह जे उन वलीअ ते न हूंदा आहिनि, कंहिं आलिम ते न, असल में इहे हमला इस्लाम ते हूंदा आहिनि। इहा इस्लाम दुश्मनी हूंदी आहे, पर अवाम में इस्लाम के फैलाए केर पियो, अवाम में हिननि माण्हुनि खे इस्लाम ॾे राग़िब केर पियो करे, शरीयत मुहम्मदी ते अमल केर पियो कराए, त पोइ गैर या साज़िश थो करे त हिननि जे दिलनि मां इस्लाम खे नथो कढी सघिजे, हिननि जे दिलनि मंझां शरीयत खे नथो कढी सघिजे, त भला असां उन्हनि शख्सियतुनि ते हमलो कयूं जेके शख्सियतूं हिननि जे दिलनि में इस्लाम खे दाख़िल थियूं कनि। त सोशल मीडिया ते जेको कुछ तव्हां ॿुधो पिया, ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां त हुसैनी फ़कीर आहियो, मुंहिंजे मुर्शिद करीम जे निगाहुनि जा नवाज़िल आहियो, तव्हां जे मथां को फ़र्क़ु नथो पइजी सघे, चाहे तव्हांखे भली हिन हथ ते केर चंड या सिज बि आणे रखे ॾेखारे, पर तव्हां चवंदो त सच उहो आहे जेको मुंहिंजो मुर्शिद कमर वारो पीर फरमाईंदो आहे। आऊं तव्हांजे आॾो मुख्तसर फ़क़त त भाई हिन बोर्ड जे दौरान कहीं अल्लाह जे वलीअ जी फ़क़त तौहीन न कई वई, पर क़ुरान जे आयतुनि जो इनकार, अल्लाह जे कानून जो इनकार, अल्लाह जे दीन इस्लाम जो इनकार कियो वियो। उन में ख़ासि करे हिक शइ खे टारगेट बनायो वियो, उहा हुई अल्लाह जे वलीअनि जी करामत। सैरे फ़हरिस्त उन में नालो मुंहिंजे बाबा साईं जो वरितो पियो वियो, मुंहिंजे पीर जो वरितो पियो वियो, पर हक़ीक़त में मज़ाक अल्लाह जे क़ुरान जे आयतुनि जी उॾाई पई वई। भाई करामत, हीअ करामत हीअं थी वई, हीअ करामत हीअं थी वई, हीअ करामत हीअं थी वई। पोइ तव्हां त न, पर खोड़ असांजा सुन्नी बि जेके के त वरी साड़ हसद में बि, छो त असां में बि पाण में थोरी थोरी सुन्ननि में बि बीमारी आहे। ठीकु आहे भाई साईं, कई कंबर वारे जे नाले था चवनि, असांजे नाले नथा चवनि। सुनियो, इहा साज़िश मुंहिंजे पीर जे ख़िलाफ़ न आहे, मुंहिंजो पीर जीअं मदीने वारे साईं जे ख़िलाफ़ जेको कुझु थिए पियो, पर रब पियो चवे वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। सुहिणा, जीअं दौर गुज़रंदो तुंहिंजो शान अञा वधंदो। हे मुंहिंजो पीर उन मदीने वारे मीर जो बचड़ो आहे, शान घटण वारो न आहे, वधंदो रहंदो।
वधंदो रहंदो। अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो वलक़द अरसलना मूसा बिआयातिना। अल्लाह ताला फरमायो असां मूसा अलैहिस्सलाम के पंहिंजे निशानियुनि सां मोकिलियोसीं। निशानियूं आयतूं मौजज़ा मालूम थियो आम माण्हू खे अल्लाह जूं ख़ासि निशानियूं न हूंदियूं हुन। ही भी कुदरत जो ही शाहकार आहिनि। इंसान भी अल्लाह जी मखलूक आहे। इन जे अंदर रब जूं अलामतूं आहिनि पर नबी ख़ासि निशानियुनि सां ईंदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो असां मूसा खे पंहिंजूं निशानियूं ॾिनियूं। मूसा अलैहिस्सलाम वटि कहिड़ी निशानी हुई? अल्लाह जो नबी रब कुरान में फरमायो व नज़ा यदहु फइज़ा हिया बैदाउन लिन्नाज़रीन। अल्लाह ताला फरमायो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो सॼो हथ पंहिंजे बगल में विझी ॿाहिरि कढंदो हुयो त हुन जो हथ रोशन थी पवंदो हो, चमकण लॻंदो हो। छा माण्हू जो हथ चमकंदो आहे, बरंदो इन बल्ब वांगुरु रोशनी कंदो न। पर अल्लाह जो नबी पंहिंजो हथ बगल में विझी ॿाहिरि कढे भरे पियो। कुरान में लिखियल जेको माण्हू करामत जो इनकार थो करे ऐं करामत छा चइबो आहे? रब पंहिंजे कानून खां हटी को बि कमु करे, इहा अल्लाह जी कुदरत आहे। अल्लाह जो कानून छा आहे? इंसान मां इंसान, जानवर मां जानवर, पत्थर मां पत्थर, बेतर मां बेतर, काठ मां काठ। पर जे हज़रत मूसा जी लठ काठ जी नांग थी पए, अल्लाह जी कुदरत। पत्थर मां ॾाची निकिरे, अल्लाह जी कुदरत। मर्द औरत मिलन, पुट पैदा दे, पर जे बगैर मुर्स जे बीबी मरियम के पुट पैदा दे, अल्लाह जी कुदरत। ऐं अहिड़ो कम अल्लाह जे इज़्न सां, अल्लाह जी ताकत सां अगर को नबी करे इनके चइबो आहे मौजज़ो। पर जे अहिड़ो कम अल्लाह जे ॾिनल ताकत सां को वली करे इनके चइबो आहे करामत। इनके छा चइबो आहे? करामत। ऐं तकड़ो तकड़ो करामत जो हिकिड़ो दलील मशहूर मारूफ आहे कुरान जे अंदर, पर मां उन ते थोरी वज़ाहत बि कंदुसि। भाईजान अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर पई त हिन धरती ते हिकु औरत मलिक आहे, बादशाह है, उन जो नालो बल्कीस आहे। अल्लाह जे नबी उन्होंने खत लिखियो मुसलमान थी, अगर न थींदी जिहाद ला तैयार थी। हुन दुनिया जा तोहफा मोकिलिया, पहले वज़ीरन मुशीरन सां सलाह कई, उन्हनि चयो जे दुनिया वरतई, पैसा वरतई, नबी न आहे। अगर पैसा नथो क़बूल करे, दुनिया नथो क़बूल करे, नबी हूंदो। वो अवल नौकर चाकर आया, तोहफा तहाइफ खणी आया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खिलियो, मुस्कुराए चई तव्हां मां को दुनिया जो बादशाह आया, मूंखे तोहफा मोकिलिया आहिनि। इन बल्कीस मां इन ते राज़ी न थींदुसि, वञी चओस त हिकु अल्लाह खे मञे, वहदहु ला शरीक, रब जी इबादत करे। माण्हू मोटी पहुतो, बल्कीस चयो पंहिंजे सलाहकारनि खे ही बादशाह न आहे, ही नबी आहे, ही बादशाह न आहे, नबी आहे, पोइ हलणु खपे। हुदो तकड़ो थियो, अल्लाह जे नबी ॾे आयो, क़िबला हुआ अचे थी। अल्लाह जे नबी पंहिंजे कचहरी में वेही पंहिंजे कचहरी वारनि खे छा चयो? अल्लाह जो क़ुरान इन जो शाहिद आहे। मां तव्हां दोस्त ॼाणो रब जो क़ुरान पढ़ां, ॿुधो त अल्लाह जे वलियनि जूं करामतूं क़ुरान में बि आहिनि। पोइ जेके हींअर हिन दौर में अल्लाह जे वलियनि जे करामतुनि जो इनकार था कनि, उहे क़ुरान जे अंदरि जेका करामत लिखियल आहे उन जो कहिड़ो जवाबु ॾींदा? बराबरि गाल त करामत दी आहे न। पोइ हींअर वारो वली करे या अॻिमें जो वली करे, पर कुरान में लिखियल आहे। तव्हां सलात करियो भेरो त मां तव्हां ॾियारो अल्लाह जो क़ुरान पढ़ंदुमि। सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। थोरो पढ़ो पढ़ो बुलंद आवाज़, जागो त सही, बुलंद आवाज़ सां। मुसलमान भाइरो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे कचहरी में वेहण वारनि माण्हुनि खे चयो, रब करीम क़ुरान में लिखो त काल या अय्युहल मलउ अय्युकुम यातीनी बिअर्शिहा क़ब्ल अन यातूनी मुस्लिमीन।
थोरो ज़ोर सां त चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो बस मां भला हुन ई अंदाज़ में तव्हां दोस्तनि लियाड़ो ॻाल्हि खे अॻिते वधाया। अल्लाह जे नबी पंहिंजे कचहरी वारनि खे चयो केरा तव्हां मंझां जेको बल्कीस जे अचण खां अॻु में हुन जो तख़्त खणी अचे हिते रखे, तख़्त खणी अचे हिते रखे। हाणे जेकॾहिं अहिड़ी करामत हिन दौर में थिए थी उन ते मज़ाक था लिखनि, साईं पेट्रोल बि फ्री थी वियो, हिननि खे पेट्रोल जी ज़रूरत न आहे, हिननि खे किरायो बि मुफ़्त थी वियो, हिननि खे किराए जी बि ज़रूरत न आहे। भाई अल्लाह जो नबी छो पियो चवे पंहिंजे कचहरी वारनि खे हिन जो तख़्त खणी आणे। भाईजान अल्लाह ने कुरान फरमायो काल इफरीतुम मिनल जिन्न अन आतीका बिही क़ब्ल अन यर्तद क़ब्ल अन तकूम मिन मकानिका व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन। जिन्न उथी बीह रहे केरो थियो थोड़ो रे तवजो करियो केरो थियो जिन्न उथियो। जिन्न चयो साईं मां जिन्न आया न मूंखे केर पकड़े सघंदो न वञण में देर न अचण में देर, मां इन जे मथां ताक़त बि रखां थो ऐं सही सलामत खणी बि अचे सघां थो। अल्लाह जे नबी पुछा न कई, पाण ई टाइम ॿुधाई त क़िबला टाइम एतिरो ख़र्च थींदो जो तव्हां हितां उथी बीहो वरी वेहंदो न त तख़्तो आणींदो। तव्हां न वेहंदो अल्लाह जो नबी हुन जा लफ़्ज़ ॿुधी ख़ामोश। काल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अन आतीका बिही क़ब्ल अन यर्तद इलैका तरफुक। वो हाणे वरी इंसान थियो। तव्हां जिन खे पाण खां वधीक ताक़तवर सम्झंदा हो, पर खुदा जी ज़ात जो कसम आहे इहा तव्हांखे ख़बर न आहे या अल्लाह जे वलीअनि खे ख़बर आहे या वरी दीन इस्लाम पढ़ो त ख़बर पए जिन्न एतिरो ताक़तवर न आहे जेतिरो अल्लाह जो वली इंसान ताक़तवर आहे। बेशक बेशक कुरान में लगा पियो आहे काल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब। वो शख्स उथियो तक तो आडो पियो मरहबा सुभान अल्लाह। फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंदहु क़ाल हाज़ा मिन फ़ज़ल रब्बी। जॾहिं तख़्त आडो ॾिठई हुन अल्लाह जे वली पंहिंजे नबीअ खे चयो, पंहिंजे नबीअ खे चई ए मुंहिंजा सुहिणा नबी हे मुंहिंजे रब जो मूं ते फज़ल आहे। अल्लाह जे नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम के छो चयो अल्लाह अकबर। हजरत सुलेमान अल्लाह जे नबी पंहिंजे उम्मतीअ खे छो चयो पाण न पियो खणी अचे, पाण इन करे न पियो खणी अचे चवे पियो त मां उम्मतीअ जी ताक़त ॾेखारियां अकुलमंद सम्झी वेंदा त नबीअ जी ताक़त छा हूंदी। सुभान सुभान। हाणे अचो इन ॻाल्हि ते इहे जेके कूड़ियूं आजियूं ठाहियूं वेठा आहिनि ये काफिर नाइन हिंदू नाइन ये मुल्ला आहिनि मुल्ला। अरे इन्हनि मुल्लनि खे चओ तूं जेका इहा मज़ाक थो करें ठठोल थो करें इन सां त तूं माण्हुनि जो क़ुरान तां बि ईमान ख़तम थो करे। हाणे इन माण्हू जे आॾो क़ुरान रखो इहो ऐं खोले ॾियोसि त हिन अल्लाह जो वली तख़्त खणी आयो अखि छिब में। इहो साॻियो माण्हू जेको ठठोल थो करे इहो मञंदो इन क़ुरान खे, पर बुग़्ज़ अल्लाह जे वलियनि सां सार ज़िद उन ज़िद ई सार में एड़ो अंधो थियो आहे। हे जेका न जमात इन जाॾे तो वञे ताॾे इन जमात रुगी पटका ई पटका नज़र था अचनि, रुगी अच्छा झंडा ई झंडा नज़र था अचनि। कब्र वारो पीर तो गुज़रे त हे रुगी ॾाड़नि वारा थोरा ई भॼंदा आहिनि। अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम आहे त असां मां पंहिंजे अखियुनि सां रोंबे मां माण्हू भॼंदे ॾिठा। अरे रोंबे मां मां पियो चवां त हे सम्झे बि थो त मां रोंबे मां भॼी इन गाॾी खे न पहुचंदुसि। गाॾी पंहिंजे स्पीड सां रोड सां थी वञे, तूं छो थो भॼे? इहा ई अल्लाह जे वलीअ जी करामत आहे त हो पहुची बि न सघंदो पर हो बीहण ते हुनखे माना दिलि छॾे ई नथी, हो मजबूर आहे उन गारे मां भॼंदो थो अचे। पोइ हिननि खे अंदर में बाहियूं लॻियूं।
बायुन लगन का बाद अच सोशल मीडिया ते शैतानगिरी शुरू कई दन पो बिया खोड़ गलत जना बैठा है सोशल मीडिया ते आई खोड़ काफिर नहीं गैर मुस्लिमन जा एजेंट बैठा है सोशल मीडिया ते हिनन मुल्लन उनन के दग ठाए रन रुकी वलियन जे बुग्स आई साड़ उनन के रस्तो ठाए रन होता भाई ये कुरान में लिखल आयो सिंध में तख्त किए खणी आयो असा न पढ़ूं कुरान आई इने चो त भाई हाने भला इने चो त हींअर साईं कमर वारे कराची मां हिकड़ो तख्त घुरायो या दवा घुराई या का भी शय घुराए वरती या हे सुभाणे लिखदा न चौदा न ठठो लिखदा भाई पो हिनन के ब्लू लाइन जी जरूरत ना है पेट्रोल जी ना है टिकट जी ना है किराए जी ना है हिनन जो सब कम मुफ्त में तो दे पो कुरान में चाल गेला बराबर तो उन्होंने कनो जवाब दी वे मानू तो चवंदा त कुरान में भी कूड़ लिखला बस तव्हांजे आडोर की फर्क इहो बयान करन हो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती हो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती हो आई हे सुनो मदीने वाले मीर जो उम्मती हो सुभान अल्लाह इमामुल अंबिया जो अन्या जुमलो त बियो पहुंचंदुस हुनके तौरात जो इल्म हो ज़बूर जो इल्म हो हिनके कुरान जो इल्म आई हो हजरत सुलेमान जी औलाद न हो हे इमामुल अंबिया जी औलाद कुर्बान हो जा मरहबा मरहबा हे इमामुल अंबिया जी औलाद सुना बाबा साईं कंबर भारा उन्होंने जो बाबा सैयद गुल मोहम्मद शाह सैयद गुल मोहम्मद शाह जो बाबा सैयद यार मोहम्मद शाह सैयद यार मोहम्मद शाह जो बाबा सैयद वजीर मोहम्मद शाह सैयद वजीर मोहम्मद शाह जो बाबा सैयद यार मोहम्मद शाह सैयद यार मोहम्मद शाह जो बाबा सैयद नसीर अहमद शाह सैयद नसीर अहमद शाह जो बाबा सैयद मेर अली शाह सैयद मेर अली शाह जो बाबा सैयद सालिह शाह जो बाबा सैयद बाकर शाह जो बाबा सैयद उस्मान शाह जो बाबा सैयद दाऊद शाह जो बाबा सैयद शुक्रुल्लाह शाह जो बाबा हाजी हमीद शाह जो बाबा सैयद राजू शाह मरहबा 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 आई इहो सैयद राजू शाह मता तवा चो भाई हेड़ो नालो सैयद में की आयो मावट किताब पियो मावट किताब पियो सिंध जे तारीख़ जो किताब पियो उन किताब उन किताब के अंदर जन्नत सिंध उन जो नालो आई इन सैयद राजू शाह जो जिक्र उन जन्नत सिंध के अंदर किताब के अंदर जो अदबी किताब उन यो बुखारी सही सागो बाबा साईं वारन जो डाडो सैयद राजू शाह जो बाबो सैयद निजामुद्दीन शाह जो बाबो सैयद इब्राहिम शाह जो बाबो सैयद राजू शाह जो बाबो सैयद इस्माइल शाह जो बाबो सैयद फैजुल्लाह शाह जो बाबो सैयद महमूद शाह जो बाबो सैयद नासिरुद्दीन शाह जो बाबो सैयद जलालुद्दीन शाह जेको शाहपुर जहानिया जे नाले सां जो शहर जेके चबा जहान गश उनके छा चबा जहान गश हाने इने जहान गश जो बाबो सैयद अहमद शाह जो बाबो सैयद कबीरुद्दीन शाह जो बाबो सैयद जलालुद्दीन उच्चवारो मरहबा 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 सैयद कबीरुद्दीन सैयद जलालुद्दीन उच्चवारो जै उज़्बेकिस्तान जे शहर बुखारा में हिजरत पहिरियों बुखारी सैयद पहिरियों बुखारी सैयद अवल हिन सखर आई रोहिणी जे अवल इते हो पखर इने पखर में अवल आयो
ये बुखारी तो तड़े हैं जने बुखारा में बैठा, पर बुखारिन का अवल है केरन नकवी सैयद केरन नकवी हलो दाग दे सैयद जलालुद्दीन बुखारी उच्चवारे जो बाबो हेरे तवज्जो करो जलालुद्दीन उच्चवारे जो बाबो सैयद अबुल मुअय्यद अली जो बाबो सैयद जाफर जो बाबो सैयद महमूद शाह जो बाबो सैयद अहमद शाह जो बाबो सैयद अब्दुल्ला जो बाबो सैयद अली असगर जो बाबो सैयद जाफर अज़्ज़की सुभान अल्लाह हाने नाला पोखड़न जरे ता सबो थी छो छाजे लाए उथारियो माए सैयद जाफर अज़्ज़की जो बाबो इमाम अली नकी मरहबा चो सुभान अल्लाह छो तो है मुझे बाबे दे नस्ल जा इमाम आया है उन्हनि जा नाला आया है इमाम अली नकी जो बाबो इमाम मोहम्मद तकी जो बाबो इमाम अली रजा जो बाबो हजरत इमाम मूसा काजिम जो बाबो इमाम जाफर सादिक जो बाबो इमाम मोहम्मद बाकिर जो बाबो इमाम ज़ैनुल आबदीन जो बाबो शहीद करबला इमाम हुसैन जो बाबो हजरत अली हैदर ये बाए ताली है मुझे बाबे साईं जी पीढ़ी जा नाला मुझे बाबे साईं जो ॾाॾे जो नालो सैयद यार मोहम्मद शाह वे आखिरी ॻाल्हि क्या उनखे ब फर्ज़ंद जावा उनखे जावा ब फर्ज़ंद सैयद वजीर मोहम्मद शाह सैयद गुल मोहम्मद शाह गाजी इस्लाम मुअल्लिम मदीना जो को पढ़ियो आई पढ़ाई मदीने सैयद यार मोहम्मद शाह के ब फर्जंद जावा सैयद वजीर मोहम्मद शाह सैयद गुल मोहम्मद शाह सैयद वजीर मोहम्मद शाह के ब फर्जंद जावा सैयद एहसान अली शाह सैयद मोहसन अली के टे फर्जंद जावा सैयद वजीर अली शाह सैयद बहादुर अली शाह सैयद प्रोफेसर करम अली शाह मरहबा इन्हनि जी औलाद हिते भी आ लाड़कणे भी हिते भी लाड़कण ऐं होड़ा बाकी केर बच्चो गाजी इस्लाम मुअल्लिम मदीना सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी उनके फर्जंद पैदा थियो मुझो बाबो तवा हुसैन जो बाबो मरहबा तवा हुसैन जो बाबो उन हुसैन जे बाबे के 4 फर्जंद जावा एकड़ो आशिक रसूल जो को पाण के सदाईंदो खाक पाए दरे बतू किबला साईं सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी आई सखी सुनो सैयद अताउल्ला शाह बुखारी चो तो रब उनके शिफा जे आमीन खिजरी हयात अना उनके रब करीम खड़ी शिफा जे खैर सा घर पहुतो आ पंजे बच्चन सा तमा सा असा सा आई खुदा जी जात जो कसम खुदा जी जात मां चाहतो हिनन जड़ो प्यार को के देण ना अचे तो उहे भली हिनन सा री सकन मुझे वालिद मोहतरम गुजारे विसाल करे वियो साईं अताउल्ला शाह मुझे घर लियो और तू असाने पंजे अलग हुयो मुझी अम्मा चयो साईं के चौर की सामो भी दुआ घुरे ठीक आ नथा मिलन औरतुन सा असा में पीर मिठे जू फकीराणी आयो ठीक आ साईं वारा सही दागन जेरी मल मुझो साईं साहबजादो साईं अताउल्ला शाह सामो बीठो मुझी अम्मा रुली रोई छी त साईं मुझे पुट दी पार तो जाई तब साईं लफ्ज केड़ा चयस साईं लफ्ज फरमायस अम्मा ए तुझो पुट हाने रुकी ना है मां चयूं थो न्याय मुझो भाव
अल्लाह बेशक मां शाहिद अरे असां गुलाम आहियूं नौकर उन्हनि जा वरी जेॾीमहिल मां दरगाह शरीफ़ ते आयो मांखे साईं चई आयो मौलवी साहब तू अची रहिया बाबा साईं तोरे संभरियल दुआ जे लाइ मां दरगाह ते आयो मांखे बाबा साईं साईं अताला शाह हथ खां वठी ऐं मांखे बाबा साईं जी आॾो प्यारा इहे लफ़्ज़ चई बाबा मौलवी साहब असांजो भाउ मां उते रोआ पियो जेॾीमहिल मुंहिंजे पीउ जो जनाज़ो खणी पिया हलंदो कारी गुलाम अकबर वेठो आहे मां साईं अताला शाह खे ॾिठो मां रड़ियूं कयूं मां जो साईं मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो मांखे चई तुंहिंजो बाबो कबर जो वेठो आहे बेशक ऐं अजीब इत्तेफ़ाक़ हुया त मुंहिंजे बाबे मुंहिंजे वालिद मोहतरम जो नालो इहो या मुंहिंजे बाबे कमर वारे त बाबा साईं कमर वारनि जे घरां पैदा थिया चार साईं गुल मोहम्मद शाह बुखारी सुनो सैयद सखी अताला शाह बुखारी ऐं साईं नसरुल्लाह शाह बुखारी ऐं साईं सनाउल्लाह शाह बुखारी जेके साईं नसरुल्लाह नंढपण में मिसाल करे वियो साईं सनाउल्लाह शाह जवानी में मिसाल करे वियो हेॾे के ॿई नाला अथव इहे बाबे साईं जे फर्ज़नि बेशक हे बाबा साईं जे फर्ज़नि रब करीम वरी हिननि जा बि पंहिंजा अंगणा आबाद करे छॾिया अथनि वरी हिननि खे बि रब बचड़ा ॾिना सुणा त बेवकूफ़ माण्हू मां कंहिंजी माउ खे गार ॾियां मूंखे त शर्म थो अचे पर इन बेगैरत खे शर्म नथो अचे जेको नबी ॾे नियाणियुनि खे गार थो ॾे अरे कंहिंजो नसुल वधाइण कंहिंजी ज़ात वधाइण कंहिंजे माउ खे गार ॾियणी आहे अरे शर्म तोखे न आयो पर इन माउ खे छा चइजे इन जे पीउ जो ॾोह न हूंदो इन जो पीउ को गरीब शरीफ़ हूंदो उनखे ख़बर न आहे बाक़ी इन माउ खे मां चवां त तूं नाले में त अमर आहे पर तो इहो पाप छो कयो इहो पाप तो कयो छो जो नबी जे नस्ल खे गारियूं ॾियनि नबी जे नस्ल खे गार ॾियण वारो हलाल ई न थींदो बेशक न थींदो असां चई था छॾियूं भली लिखंदा रहनि असांखे परवाह न आहे मदीने जे साईं हज़रत उसामा खे मांखे घणियूं बायूं घणियूं त मां जो दरगाह ते वञी कढंदासीं बाक़ी मां न छॾियो आहे कंहिं जलसे में हज़रत उसामा हज़रत ज़ैद जो पुटु आहे हज़रत ज़ैद नबी साईं जो गुलाम आहे हज़रत ज़ैद खे नबी साईं शादी कराई ज़ैद ॿाहिरियों शादी कराई अरबनि मां पुट जाउस पीउ जा मुहांडरा ॿिया ऐं पुट जा मुहांडरा ॿिया पोइ अहिड़ा माण्हू त जिते किथे हूंदा आहिनि हुननि ते टोकूं पिया कनि पीउ ॾिस वरी पुटु ॾिस चिमे गोयूं पिया कनि मुंहिंजे सुहिणे नबी त पे ॿुधो पोइ उते हिकिड़ो कबीलो हो मदीने में बुखारी शरीफ़ जी हदीस आहे मुदलजी कबीला मुदलजी उनजो कबीलो हो उहे वरी क्याफा सुनास आहे हिन मोह ॾिसनि न चवनि त हे त फलाणे जो पुटु आहे पर उन ॾींहुं रुगी मोहन उन न ॾिठो मदीने जो साईं पंहिंजे घर ख़ुशि थींदो आयो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रिवायत कई दखल अलैया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा मसरूरन चई त अम्मा साईं फरमायो त मुंहिंजो महबूब घर आयो पर तमामु ख़ुशि हो मां अर्ज़ कयो पुछा कयमि अर्ज़ कयमि कि भला तव्हां अॼु ख़ुशि आहियो पाण फरमायूं त अॼु ॿाहिरि हिकिड़ो मुदलजी शख़्स आयो पर अजब जहिड़ी ॻाल्हि कई मुंहिंजो गुलाम ज़ैद ऐं उसामा ॿई सुता पिया हुआ अलैहिमा कतीफ़तुन बदत अक़दामुहुमा हिननि ॿिन्ही जे मथां पयल ही का चादर का रिली पर ॿिन्ही जा पेर ज़ाहिर हुआ हो मुदलजी बि चवण लॻो हाज़ा हे जेके ॿई सुता पिया आहिनि इहे ॿई हिकु ॿिए मंझा आहिनि तव्हांखे सम्झ में न आहे हुन मुदलजी पेर ॾिठा
पेरन के ॾिसी चई हितां हिकिड़ो पीउ आहे हिकिड़ो पुटु आहे इहो छा चई वियो मुदलजी मदीने जो साईं छो इन ते ख़ुशि थियो मदीने जे साईं फरमायो जे सफ़ा तव्हांखे ॿिया शक पवनि न त पोइ सूरत ऐं तस्वीर ॾे त निहारींदा कयो यार यार सूरत त निहार तस्वीर ॾे माना मुझे पीर जो नक्शो निगार उनजी सीरत ऐं सूरत ॿुधाए रही आहे हे औलाद अली आहे हे औलाद नबी आहे बाबा साईं आखिर ॻाल्हि इहा कयां त मता तव्हां खे बि ख़बर न हुजे बाबा साईं जन शादी किथां कई हलो भला बाबा साईं ने बाबे खे वठो छो त बाबे साईं जी अम्मा जी ख़बर पवणु खपे बाबा साईं ने बाबे शादी किथां कई सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी अवल किथां शादी कई जेको मुंहिंजे बाबे जो बाबो आहे उन जो सोहरे जो नालो आहे सैयद हसन अली शाह बुखारी जेको बख्शापुर में उन जी मज़ार आहे ज़िला कश्मीर जे अंदर अॼु बि उन्हनि जो ख़ानदान मौजूद आहे मुंहिंजे बाबा वटि ईंदा रहंदा आहिनि छो त मुंहिंजे बाबा साईं जा नानाणा कश्मीर बख्शापुर में वेठा आहिनि उन्हनि जा वॾा केर हा भागनाड़ी वारो सैयद तैयार गाज़ी उन तैयार गाज़ी जी सॼी औलाद जो जेको चङो मुड़सो हो उहो सैयद हसन अली शाह बुखारी उन हसन अली शाह वटां मुझे बाबे जे बाबे सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी शादी कई माना मुझे बाबे साईं जी अम्मा मोहतरमा वालिदा मोहतरमा सैयद हसन अली शाह जी साहबजादी न्याणी सैयदानी वरी मुझे बाबे शादी साईं गुल मोहम्मद शाह साईं अताला शाह बादशाह बाबा वारन जी अम्मा के सैयद मोहसिन अली शाह बुखारी अगर बुधाए सैयद वजीर मोहम्मद शाह के जेके पुट जावा सैयद एहसान अली शाह सैयद मोहसिन अली शाह उन्हें सैयद मोहसिन अली शाह जे न्याणी सा मुझे बाबा साईं मुझे मुर्शिद करीम माना हालांकि सैयद जेकरे गैर सैयद मां शादी करे को ऐब ना बेशक करे सकन सैयद गैर सैयद मां शादी करे इमाम हसन हुसैन जो घर वारियूं सैयद यानी न हुयूं माना शादी करे था सकन पर उन जे बावजूद मुझे बाबे जी अम्मा सैयद यानी मुझे बाबे जी घरवारी माना असांजे साईं साईं सखी अताला शाह बादशाह वारन जी अम्मा सैयदानी वरी हिनन सोनन जी अम्मा साईं अताला शाह बादशाह किथां शादी कई सैयद वजीर अली शाह लाड़कानो सैयद गुलाम मुस्तफा शाह अरबी टीचर वारा जगह उन्हनि जो वाल उता शादी कई साईं गुल मोहम्मद शाह सानी माना जो साईं जो वडो फर्जंद हो बाबा साईं जो उन्हें शादी कई सैयद बहादुर अली शाह अरे इने सारे वेड़े सैयदन के तू गारियूं तो ने भागनाड़ी में माइट कंडियारे में सैयद माइट लाड़काने में माइट लाड़काने में बाहरों पीर शाह रोड ते बैठल सैयद जुमन शाह वारा माइट वो बिना ढखणन जे परसा पटे में बैठल सैयद इनन जा माइट पर न हया साईं कायम शाह बुखारी हां या जे विसरे तो ने मुको हां बुद्ध बाबा साईं जे नाने जो नालो चाहे दादे जो नालो सैयद यार मोहम्मद शाह नाने जो नालो सैयद हसन अली शाह बुखारी सैयद तैयार गाजी रे खानदान जो वडो उनके पुत्र जा वाटरे मरहबा जेके मुझे मुर्शिद करीम जा मामा है मरहबा जेके मुझे मुर्शिद करीम जा मामा उन्हनि में वडो हो सैयद लाल शाह नालो सैयद लाल मोहम्मद शाह मुतवलियो दरगाह कायम शाह बुखारी जो छो मुतवली थियो
इहो साईं कायम अली शाह सैयद तैयार गाजी पाण में सौटरान मरहबा माना मुझे मुर्शिद करीम जा सैयद कायम अली शाह सैयद तैयार गाजी नाना मरहबा मरहबा तो सैयद लाल मोहम्मद शाह उनके औलाद न थी हाणे हुन जा वॾा काथे वेठा बख्शापुर में खानदान पोइ हुन तबियत जो नासाज़ थी त हाणे हेॾे हुई न्याणीअ जी औलाद बाबा साईं वारा हिते ट्रिब शरीफ में वेठा न्याणी जी औलाद पोइ सैयद लाल मोहम्मद शाह तबियत जो नासाज़ थी त बख्शापुर न वियो हेॾे पंहिंजे न्याणी जी औलाद हिननि सां तालुक त हुयो न त हेॾे जो हलियो आयो त हिनखे पंहिंजी औलाद न हुई उनजो थी वियो विसाल विसाल जो थियो त रखियऊं बि काथे ट्रिब शरीफ में उनजी मज़ार आहे सैयद लाल मोहम्मद शाह जी बाक़ी सैयद जाफर शाह ऐं सैयद मोहम्मद शाह इहे ॿ अञा बाबा साईं जा मामा आहिनि उन्हनि जी मज़ार बख्शापुर मरहबा पोइ तव्हां चवंदो साईं अहिड़ी दरगाह कायम अली शाह बुखारी जहिड़ी दरगाह हिननि छो छॾे ॾिनी संभालियल छो न ओ अल्लाह जा बंदा इहा रेल जी पटड़ी जेका आई इहा शहर खां ॿाहिरि ई इते कायम अली शाह वटि इते कब्रिस्तान हो रेल जे पटड़ी जे ॿाहिरों बीहंदियूं बसियूं जाते हाणे डॉक्टरनि जी कॉलोनी लाड़कानो इते हुयो ई कोन शहर खां ॿाहिरि हुयो पोइ जॾहिं सैयद लाल मोहम्मद शाह संभालींदो हो तॾहिं का एॾी इहा दरगाह वग़ैरह इन नालो वग़ैरह जीअं थींदो आहे इन न हुयो ऐं ॿियो नंबर रब बि न चाहियो छो त रब चयो जेकॾहिं एॾां वञी थो हिन सुहिणे खे वेहारियां पोइ चवंदा त इन कायम अली शाह सुहिणे जे करे इज़त वारो थियो आहे इन करे रब चयो हे पंहिंजी महिनत कंदो हो नानाणनि में अथसि हे पाण पंहिंजो नालो रोशन कराईंदो वमा अलैना इल्लल बलाग सुभान अल्लाह मरहबा 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 खलील अहमद मरहबा ॾाढो सुहिणो साईं बयान कयो हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ बाबा साईं जन हज़रत अल्लामा उस्ताद उलमा साईं मुफ्ती मोहम्मद सालिह